अमल कंदो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर जी ग़ुलामी कंदो इत्तबा ताबेदारी कंदो उन जे मथां मुखालफ़त ज़रूर थींदी दुश्मनियूं थींदियूं हासिद उथंदा मुआनिद उथंदा गारियूं मिलंदियूं गिलाऊं थींदियूं तकलीफ़ूं पहुचंदियूं आज़माइशूं इम्तिहान ॾुख तकलीफ़ूं अचण इहो दीन जे रस्ते में ज़रूरी शइ आहे सम्झो था जेतिरो दीनदार थींदो ओतिरियूं उन जे मथां आज़माइशूं ईंदियूं पर जेको माण्हू हिम्मत ऐं इस्तक़ामत सां साबित क़दम थी बीहंदो उन सां अल्लाह जी मदद सुभान अल्लाह हक़ जी ॿेड़ी लुॾंदी आहे पर ॿुॾंदी न आहे हक़ वारनि खे आज़माइशूं इम्तिहान परखाऊं ज़रूर ईंदियूं आहिनि पर फतह हमेशह हक़ वारनि जी थी कामयाबी कामरानी हमेशह उन्हनि जी थींदी जेके अल्लाह ऐं उन जे रसूल जे दर जी ग़ुलामी कंदा सुभान अल्लाह सम्झो था ये आज़माइशूं अल्लाह जे नबीअनि ते बि आयूं वलीअनि ते सिद्दीक़नि ते शहीदनि ते गौस कुतुब कलंदर औताद अब्दाल अल्लाह जा वली अल्लाह जा बरगुज़ीदा सालिह बाना उन्हनि जे मथां आज़माइशूं आयूं उन्हनि खे तकलीफ़ूं ॾिनियूं वियूं माण्हुनि उन्हनि खे पथर हयां माण्हुनि खे फतवाऊं ॾिनियूं उन्हनि खे काफ़र सॼो वियो उन्हनि खे मुल्हिद सॼो वियो उन्हनि खे ज़िंदीक़ सॼो वियो तव्हां सवाने जा किताब पढ़ी ॾिसो न बुज़ुर्गनि जा त अल्लाह जे हर वलीअ जे मथां माण्हुनि उन्हनि खे ॾुखायो ईज़ायो पर अल्लाह जा पाना पंहिंजे दीन सां साबित क़दम ऐं सचा रहिया आख़िर में फतह उन्हनि खे ई सुभान अल्लाह अॼु असां जन बुज़ुर्गनि जा नाला वठूं था जन जी असां पंहिंजो जन खे पंहिंजो मुर्शिद पंहिंजो हादी ऐं रहबर सम्झूं था तव्हां उन्हनि जी सवाने जा किताब पढ़ी ॾिसो हज़रत अबुल हसन शाज़िली रहमतुल्लाह अलैह खे काफ़र सॼियूं मुल्हिद सॼियूं ज़िंदीक़ सॼियूं उन दौर जा जेकी अहले इल्म हुया उन्हनि तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾिनियूं आख़िरकार उहे मुखालिफ़ मिटीअ में मिली विया अल्लाह जे वलीअ जो नालो रोशन सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जंहिं सही बुखारी लिखी आहे उन जी सवाने तव्हां पढ़ी ॾिसो केतिरियूं इमाम बुखारी खे तकलीफ़ूं आयूं पर उहे तकलीफ़ूं ॾियण वारा वञी धूड़ में पिया बुखारी अॼु बि सॼी दुनिया में नालो रोशन सुभान अल्लाह मस्जिद नबवी शरीफ़ में हिकिड़ो दरवाज़ो आहे उन दरवाज़े जो नालो आहे बाब इमामुल बुखारी उतो निकिरजे थो त मथे कुतुब खानो आहे हज़ारे किताब रखिया आहिनि मस्जिद नबवी शरीफ़ जा पर उहो दरवाज़े जो नालो छा आहे इमाम बुखारी माण्हू ईंदा ॾिसंदा इमाम बुखारी ॿाहिरि निकिरंदा इमाम बुखारी लखे माण्हुनि जे दिलयुनि में यादि आहे लखे माण्हुनि जे ज़हनुनि में यादि आहे उहे मुखालिफ़ अॼु उन्हनि जो कंहिंखे नाले जी बि ख़बर कोन्हे काॾे मिटी मिली विया हलिया पर बुखारी जो नालो अॼु बि रोशन सुभान अल्लाह जेतिरा बि दुनिया ते अल्लाह जा वली बुज़ुर्ग थिया आहिनि तव्हां उन्हनि जा किताब पढ़ी ॾिसो न उन्हनि ते आज़माइशूं इम्तिहान तकलीफ़ूं फतवाऊं उन्हनि खे ॾुख ॾोजरा ज़रूर मिलिया आहिनि पर कान हक़न अलैना नस्रुल मुमिनीन अल्लाह फरमाए थो त मूं रब जे मथां हक़ आहे मोमिननि जी मदद मां अल्लाह पाण सुभान अल्लाह ईमान वारनि खे अल्लाह ताला सोभ ॾींदो सुभान अल्लाह इन जे लाइ क़ुरान मजीद में रब्बुल आलमीन फरमाए त इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह बेशक उहे माण्हू जन चयो असांजो रब अल्लाह
जन चयो असांजो रब अल्लाह चओ अल्लाह जन चयो असांजो रब अल्लाह अल्लाह बेशक उहे माण्हू जन चयो रब असांजो सुमस्तकामू पोइ इस्तिक़ामत कयूं पेर पुख्ता करे बीठा मज़बूत थी बीठा इन अल्लाह अल्लाह चवण ते उन्हनि खे लोॾा ज़रूर आया पर छा कयूं सुमस्तकामू इस्तिक़ामत कयूं पेर पुख्ता कयूं मज़बूत थी बीठा पंहिंजे दीन जे रस्ते ते कंहिंजी मुखालफ़त ॾे ध्यानु ई न ॾिनो को गारियूं थो ॾिए को तारीफ़ थो करे को गिला थो करे को छा थो चवे को कीअं चवे को कीअं चवे ऐं जो ई आहियां सो ई आहियां फरमायो न त को कीअं चवे ऐं जो ई आहियां सो ई आहियां चवण वारनि खे चवण ॾियो जवाब न ॾियो मुखालिफ़नि खे वरंदी न ॾियो जेको चवे थो दादा तुंहिंजे लाइ रस्तो खुलियल आहे तोखे जीअं वणई तीअं चव तव्हां पंहिंजे रब सां सचा हुजो तव्हां पंहिंजे रसूल सां सचा हुजो पंहिंजे दीन सां पंहिंजी निमाज़ रोज़ो ज़िकिर फ़िकिर तहजुद नेकी जे रस्ते ते पेर पुख्ता कयूं बीठा हुजो पोइ छा थींदो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका इन्हनि माण्हुनि जे लाइ अल्लाह जा मलाइक नाज़िल थींदा छो ईंदा चवंदा अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू खौफ़ न कर ॾुख न कर ग़म न कर तूं कामयाब आहीं जो तूं अल्लाह जे रस्ते सां सचो वअबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून तोखे मुबारक आहे उन जन्नत जी जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो वियो हो उन जन्नत जा रस्ता रब तुंहिंजे लाइ खोले छॾिया हेॾो मुआनिद हासिद मुखालिफ़ गारियूं ॾींदा घटि वधि चवंदा होॾो वरी अल्लाह जा मलाइक मदद में लही ईंदा हाणे मूंखे ॿुधायो त पोइ इन्हनि मुखालिफ़नि जी मुखालिफ़त ॾे माण्हू छो ध्यानु ॾिए छो उन खे दिलि में आणे छॾे ॾियो उन जो कुते जो कमु भौंकण आहे सम्झो था हज़रत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा फ़क़ीरो इस्तिक़ामत पेनू फ़क़ीर कनू सिख गिनो पेनू फ़क़ीर कनू इस्तिक़ामत सिख गिनो भई फ़क़ीर आंदाए आहे अल्लाह वॾा कुता अचे गॾु थींदा वॾ वाते वॾ जांघे कुते आसन भागे कुते आसन को एॾूं को ओॾूं फिर वेसी पिछे फ़क़ीर ॾूं लठियां हथ विचोसनि इवें फिरेसी कंहिंखू मथे ते लॻी कंहिंखू ढूंगे ते लॻी कंहिंखू टंग ते लॻी भई उहो लठियां फिरेंदा वेसी पिनंदा वेसी गोदड़िया डुबा पिछे वापसि वेसी पोइ पीर मिठा सिंह फरमाईंदा हा भई साल थी गए न कुत्ते भौंकण छोड़िया न फ़क़ीर पिनण छोड़िया जे फ़क़ीर पिने न त फ़क़ीर न आहे जे कुतो भौंके न त कुतो न आहे उहे फ़क़ीर आहिनि जेके दर दर जा भकारी आहिनि दर दर ते पिनंदा आहिनि पर ही फ़क़ीर आहे जेको अल्लाह जे दर जो फ़क़ीर आहे ही फ़क़ीर आहे जेको मुहम्मद मीर जे दर जो फ़क़ीर सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर जो फ़क़ीर ही ग़ैर जे दर ते न पिनंदो आहे अल्लाह हुन जे रसूल जे दर ते झुकंदो आहे मुखां मुंहिंजो पिरी मौला न खसे लख भेरा लो गुरु से तरसे लख भेरा लो गुरु से तरसे ओ बेअसूर मिलिया त सही